अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल वाला तबीयत सही ठीक आ। असां अची विया आहियूं ॿीहर वकार अहमद सां गॾु। वकार छा हाल आहे? खैर अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो तबियत सही आहे? तबियत मन लॻो पियो आहे। दोस्तो मां तव्हांखे अॼु हिकिड़ो वाक़ियो ॿुधाइण वारो आहियां। हिकिड़ो फ़क़ीर ऐं फ़क़ीर जेॾी महिल बादशाह जे दरबार में वेंदो हो त पोइ फ़क़ीर बादशाह खे चवंदो हो, बादशाह सलामत केरु कंहिंजो न आहे। बादशाह चवंदो हो फ़क़ीर खे, छो फ़क़ीर केरु कंहिंजो न आहे, इहे सभु त मुंहिंजा आहिनि। वरी ॿिए दफ़े टे दफ़े जेॾी महिल बि फ़क़ीर वेंदो बादशाह वटि वरी साॻियो ई लफ़्ज़ चवंदो हो बादशाह खे, बादशाह सलामत केरु कंहिंजो न आहे। वरी उनखे बादशाह चवंदो हो त फ़क़ीर ॻाल्हि ॿुध, सभु कुझु मुंहिंजो आहे, हे औलाद मुंहिंजो आहे, हे पाड़े वारा जेके बि आहिनि ऐं हे वज़ीर या हे नौकर चाकर जेके बि आहिनि सभु मुंहिंजा आहिनि। तूं मूंखे छो थो चईं त केरु कंहिंजो न आहे, हे सभु मुंहिंजा आहिनि। त पोइ फ़क़ीर चयो बादशाह खे, बादशाह हाणे ॻाल्हि ॿुध, तूं मूंसां वाइदो कर, जेको मां शर्त विझाएं उहो पूरो कर। त बादशाह उनखे चयो, भली फ़क़ीर, जीअं तूं चईं मां ईअं कंदुमि। त फ़क़ीर चयो ठीकु आहे। फ़क़ीर पोइ बादशाह सलामत खे चयो त बादशाह ॻाल्हि ॿुध, हाणे तूं पंहिंजो साह घड़ी खन लाइ मुंझा, पंहिंजो साह न खण, खट ते सुतो पियो हुज। पोइ मां वज़ीर खे चवां थो, वज़ीर वञी ॿुधाईंदो पाड़े खे, तुंहिंजे औलाद खे या जेके बि तुंहिंजा आहिनि उन्हनि खे ॿुधाईंदो त बाबा बादशाह सलामत मरी वियो आहे। पोइ उन्हनि खे जेके मां शर्त विझंदुमि पोइ तूं ॾिसजांइ त केरु कंहिंजो आहे या न आहे। पोइ वज़ीर वञी ॿुधाए आयो ओड़े पाड़े खे, हुन बादशाह जे औलाद खे, त बाबा बादशाह सलामत मरी वियो आहे, तव्हां अचो शामिलु थियो ॾिसोसि। सो जेॾी महिल उहे सभु मौजूदु थिया, सभई अची विया, त पोइ फ़क़ीर चयो उन्हनि खे त बाबा बादशाह सलामत हाणे मरी चुको आहे, मरी वियो आहे। पोइ हाणे तव्हां मां अगरि केर बि पंहिंजो साह ॾींदो त पोइ बादशाह सलामत उथी पवंदो। ओड़े पाड़े खे चयईं, वज़ीर खे चयईं, ॿिया नौकर चाकर सभिनि खे चयईं, बाबा तव्हां मां हिकिड़ो मरंदो त बादशाह सलामत तव्हांजो ज़िंदा थींदो। त पोइ हुननि त जवाबु ॾिनो, हुननि चयो न, असां ईअं कोन्ह कंदासीं, बादशाह त मरी वियो आहे, बसि असां कोन्ह मरंदासीं। पोइ जेॾी महिल सभिनि खे चयईं, फ़क़ीर सभिनि खे चयो, ओड़े पाड़े नौकर चाकर वज़ीरनि खे सभिनि खे, हुननि चयो बाबा असां पंहिंजो साह कोन्ह ॾींदासीं। त पोइ आख़िरी जेॾी महिल बारी आयो बादशाह जे औलाद जो, पोइ हुनजे औलाद खे चयईं, त फ़क़ीर चयो हुनजे औलाद खे, बादशाह जे औलाद खे, त बाबा तव्हां बादशाह जा हेतिरा पुट आहियो, तव्हां मां हिकिड़ो मरंदो त पोइ तव्हांजो पीउ यानी बादशाह सलामत ज़िंदा थी पवंदो। त पोइ उनजे पुटनि चयो त बाबा असां कोन्ह मरंदासीं, बाबो त मरी वियो, असां कोन्ह मरंदासीं, असां मरणु नथा चाहियूं। फ़क़ीर चयो बादशाह खे, बादशाह सलामत हाणे उथ। त बादशाह उथी पियो। हो सभई जेके बीठा हुआ उहे हैरत में अची विया। उन्हनि चयो त माना बादशाह त मरी वियो आहे, हे वरी कीअं ज़िंदा थियो आहे। त पोइ फ़क़ीर चयो बादशाह खे, बादशाह ॾे हाल अहिवाल, मां तोखे चवंदो हुयुमि या न त केरु कंहिंजो न आहे, तूं मूंखे कोन्ह मञंदो आहीं। हाणे त मां आज़मायो आहे सभिनि खे न, हाणे तुंहिंजो केरु आहे, ॿिया त ठहिया पर तुंहिंजो औलाद बि तुंहिंजो न आहे। त पोइ बादशाह चयो फ़क़ीर खे, फ़क़ीर बिल्कुलु सचो आहे तूं, केरु कंहिंजो न आहे। हक़ी जेॾी महिल औलाद मुंहिंजो न थियो त पोइ केरु मुंहिंजो थी सघंदो या केरु कंहिंजो थी सघंदो। सो पोइ बादशाह फ़क़ीर खे पोइ मञियो, चई फ़क़ीर बिल्कुलु तूं सचो आहे। सो फ़क़ीर खे हुन बादशाह सलाम कयो। पोइ सो संगत ईअं ई आहे बिल्कुलु दुनिया, केरु कंहिंजो साथ नथो ॾेई सघे, दुनिया बेवफ़ा आहे, वफ़ा कंहिं में कोन्हे। सो हे ईअं ई आहे फ़क़ीर जी ॻाल्हि वांगुरु, केरु कंहिंजो न आहे। सो असांजो अॼु जो वीडियो भरण जो मक़सदु इहो ई हो। वरी नेक्स्ट टाइम नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।